बोज़दार वॾा मामा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ बोज़दार वॾा में हिकु भेरो ॿीहर उस्तादो अली असगर बोज़दार गवर्नमेंट हाई स्कूल बोज़दार जो हेडमास्टर थियण ते संदसि रिहाइशगाह सियासी समाजी अॻुवान इंसानियत ते कमु कंदड़ अब्दुल मजीद मल्ला ऐं नौजवान क़यादत सोशल वर्कर सां गॾु शेख इताज जो वाइस चेयरमैन अमीर अली शेख साहब तालीम जी रोशनी ॾियारण जे अनमोल हीरे हेडमास्टर उस्तादो अली असगर बोज़दार साहब खे हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट हाई स्कूल जो हेडमास्टर बोज़दार वॾा थियण ते शागिर्द ऐं सियासी समाजी अॻुवान ऐं इंसानियत ते कमु कंदड़ साईं अब्दुल मजीद मल्ला ऐं शेख इताज जे वाइस चेयरमैन अमीर अली शेख उस्ताद अली असगर बोज़दार खे हेडमास्टर थियण ते संदसि ऑफिस में सिंध जे सुजान सिंधी अजरक पारायो ऐं उते वेठल ॿियनि उस्तादनि सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। ऐं उस्ताद बिल्कुलु हीरा पर बोज़दार साहब हिकु अनमोल हीरो आहे जेको ग़रीब शागिर्दनि खे माली मदद ॾेई तालीम ॾियारे जहालत मां कढी इंसानियत जे शऊर में आणण जे लाइ ॾींहुं राति कोशिशि करे कामयाबु कंदो आहे।